जॾहिं तालीम जो मक़सदु सिर्फ़ नौकरी हासिल करणु हूंदो त समाज में नौकरी पैदा थींदा, लीडर न। पाण में ॿ शयूं पैदा कयो, हिकु ख़ामोश रहो, माफ़ करणु, छो त ख़ामोशी खां वॾो को जवाबु नाहे ऐं माफ़ी खां वॾो को बदिलो कोन्हे। बेवकूफ़ जेसीं ताईं ख़ामोश रहे थो, अक़लमंदनि में शुमार थिए थो। जॾहिं तव्हां सोचियो त हाराए विया त तव्हां छा कंदा, पोइ सम्झो त तव्हां शिकस्त खाए वेठा आहियो। उहो माण्हू जेको बहाना करण में तमामु सुठो आहे, उहो ॿी कंहिं ॿिए शइ में सुठो नथो थी सघे। जेकॾहिं तव्हां ख़ुशि रहणु चाहियो था त तारीफ़ ॿुधो, ऐं जेकॾहिं तव्हां सुधरणु चाहियो था त तनक़ीद ॿुधो। जेकॾहिं तव्हां कंहिं क़ौम या हिकु फ़िरद खे मारणु चाहियो था त उन जी उमेद खे मारियो, ऐं जेकॾहिं तव्हां उनखे आबाद करणु चाहियो था त हुन जी उमेद खे ज़िंदा रखो। ज़िंदगी जी डोड़ में ॿिनि खां अॻिते वधण लाइ तेज़ हलणु ज़रूरी नाहे, बसि हर रुकावट जे बावजूदु हलंदा रहो ऐं मसलसल हलंदा रहो। सुभाणे जो ॾींहुं उन शख़्स जो आहे जेको अॼु खां उन जी तयारी शुरू करे थो। ख़्वाब उहे न आहिनि जेके तव्हां निंड में ॾिसंदा आहियो, ख़्वाब उहे आहिनि जिन जे लाइ तव्हां निंड क़ुर्बान कंदा आहियो। अलाह खां ॾिजो ऐं पोइ उन शख़्स खां ॾिजो जेको अलाह खां नथो ॾिजे। बहितरीनु माण्हू केरु आहे, हुन जो फ़ैसिलो बदतरीन हालतुनि सां थींदो आहे। हुन करे बहितरीनु माण्हू बदतरीन हालतुनि में न घबराईंदा आहिनि। कल्ह ताईं मां दुनिया खे बदिलाइणु चाहियां पियो ऐं मां नाकाम हुयुसि। अॼु मां पाण खे तब्दील करे रहियो आहियां ऐं मां कामयाबु थी रहियो आहियां। असां सम्झूं था त ज़िंदगी जा मसइला वॾा आहिनि, पर वॾी तरक़ी वॾी मसइलनि खां सवाइ नथी अची सघे।